कानूनी फैंसी नंबर प्लेट्स कारण शीशन वारी 1813 गाड़ियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कयूं आहिनि। शार्जिल इनाम मेमन जो चवणु आहे हेवी लाइट ट्रांसपोर्ट जे 390 गाड़ियुनि खे ज़ब्त कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी आमिर, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नाज़रीन, असां कोशिश कंदासीं त इन हवाले सां तफ़सील मालूम करे सघूं। अवां खे आगाह कयूं पिया त ट्रैफ़िक कानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। 9 अप्रैल खां शुरू थींदड़ क्रैकडाउन में हिन वक़्त ताईं 23,591 मोटरसाइकिलूं ज़ब्त कयूं वियूं आहिनि। ग़ैर क़ानूनी फैंसी नंबर प्लेट्स कारण शीशनि वारी 1813 गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आमिर सुप्रो। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नाज़रीन, असां कोशिश कंदासीं त इन हवाले सां तफ़सील मालूम करे सघूं। अवां खे आगाह कयूं पिया ट्रैफ़िक कानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। 9 अप्रैल खां शुरू थींदड़ क्रैकडाउन में हिन वक़्त ताईं 23,591 मोटरसाइकिलूं ज़ब्त कयूं वियूं आहिनि। ग़ैर क़ानूनी फैंसी नंबर प्लेट्स कारण शीशनि वारी 1813 गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वयूं आहिनि।